समाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो। मुंहिंजे सामाइन सिंध में सफ़र जो महीनो सूफ़ी बुज़ुर्गनि जे ॾियारनि जो महीनो हूंदो आहे ऐं काफ़ी मेला हिन महीने में थींदा आहिनि ऐं उन ई सिलसिले में दरगाह मोहम्मद फ़क़ीर खटियाण ते हींअर मेलो आहे। इहो 7 सफ़र खां शाम जो शुरू थिए थो ऐं मेहंदी जी ऐं चादर जी रस्म आहे। उन खां पोइ शाम जो जीअं शुरू थिए थो त पोइ मुसलसिल राग हले थो ऐं उन में मुख़्तलिफ़ दरगाहनि जा सजादा नशीन सूफ़ी फ़क़ीर रागी उहे सभु उते ईंदा आहिनि। ऐं आउं सम्झां थो त सिंध में जेके बि सूफ़ी दरगाहूं आहिनि उन्हनि में हिकिड़ी ही बि दरगाह आहे जिते वधि खां वधि सूफ़ी कलाम ॻाया था वञनि ऐं सॼो ॾींहुं महफ़िल हले थी, राति जो महफ़िल हले थी ऐं पोइ 8 तारीख़ पोइ 9 तारीख़ वञी प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। त अॼु 8 तारीख़ आउं हिते दरगाह मोहम्मद फ़क़ीर खटियाण ते आयो आहियां। मुंहिंजे साम्हूं सूफ़ी बुज़ुर्ग सैयद परिल शाह जिलानी जे ख़ानदान जो हिकु नौजवान मौजूदु आहे। त अचो त तव्हांखे आउं उन सां मिलायां ऐं साईं सां कचहरी करियूं तसव्वुफ़ जे बारे में, पंहिंजे बुज़ुर्गनि जे बारे में ऐं सूफ़ीज़म जे बारे में। त साईं तव्हां पहिरीं त पंहिंजी दरगाह जो तारीफ़ करायो त तव्हांजी दरगाह किथे आहे ऐं उते तव्हांजो कहिड़ो सिलसिलो जेको सो तसव्वुफ़ जो हलंदड़ आहे। असांजी दरगाह साईं पीर सैयद मोहम्मद परिल शाह जिलानी खैरपुर ज़िलो लॻ टंडो नज़रली सैयद ॻोठ में आहे। साईं जन मोहम्मद परिल शाह बादशाह जिलानी अली साईं जा तालुब थिया ऐं साईं अली साईं बादशाह दाता फैज़ दरिया बादशाह जा तालुब थिया। साईं अली साईं बादशाह हिकिड़ा वॾा आलिम हुया। साईं खैरपुर जे रियासत में मीरनि जी बादशाही दौर में वॾा साईं जन आलिम हुया। पोइ जेकी बि फ़तवा जेकी जॾहिं साईं अली साईं बादशाह कढंदा उन ते मीर अमल कंदा। पहिरियां आलिम थी रहिया, 5 वक़्त निमाज़, क़ुर शरीफ़, इबादत ऐं तबलीग कंदा। जंहिं दर ते साईं जन क़ुर जी तिलावत कंदा त क़ुर में एॾो असरु हूंदो साईं बादशाह जी ज़ुबान में, जेको न निकिरंदड़ो उहो बि ॿाहिरि निकिरी ईंदा। पोइ हिकिड़ो मेतलो हो साईं दाता फैज़ दरिया बादशाह जो तालुब। जॾहिं साईं अली साईं ख़बर पए थी पई साईं फैज़ दरिया बादशाह जी मुर्शिदीअ खां अॻु में इहो सिलसिलो पियो हले। पोइ मेतलो ॿाहिरि निकिरी अदब सां हथो ॿधी अर्ज़ु कयईं, चई मालिक अली साईं बादशाह हिकिड़ा तव्हां जेकी निमाज़ ऐं रोज़े क़ुर जी वाट था ॾसियो, होॾे साईं फैज़ दरिया बादशाह जेके चवंदा पिया त इंसानियत जी ख़िदमत कयो, यतीमनि सां प्यारु कयो, ग़रीबनि सां हमदर्दी कयो, निमाज़ बि पढ़ो। ईअं न आहे त निमाज़ तव्हां न पढ़ो, बिल्कुलु पढ़ो। निमाज़ रोज़ो चङो कमु आहे, उनखे भलाईंदा अचो, पर अफ़ज़ल कमु इहा अथव इबादत, ग़रीबनि सां मोहबत, यतीमनि सां मोहबत, ओड़े पाड़े जो ख़्यालु, वॾनि जो अदब। पोइ जॾहिं मेतले फ़क़ीर अर्ज़ु कयो, सरकार हाणे हेॾो त तव्हां चओ था त निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, होॾो साईं फैज़ दरिया बादशाह उहो त हीअ ॻाल्हि पियो करे। पाण फ़रमाइनि त इहो कहिड़ो साईं बादशाह फैज़ दरिया बादशाह जेको इहा ॻाल्हि पियो करे। पोइ अली साईं बादशाह 4 किताब खयां साईं, तौरेत, ज़बूर, इंजील, क़ुर शरीफ़। चई मां साईंअ खे सम्झायां वञी असुल पंहिंजो सादात जो कमु मुसलो निमाज़ रोज़ो क़ुर आहे। पोइ जॾहिं मालिक निकिता खैरपुर में आया, पोइ जॾहिं खैरपुर में पहुता त हिकिड़ो किताब उते रखियनि, ॿेपरी निमाज़ अदा कयनि। वरी अॻिते आया ठेड़ीअ में, वरी हिकिड़ी निमाज़ टेपरी अदा उते कयनि, ॿियो किताब उते रखियनि। वरी अॻिते सखर में आया, मग़रिबी निमाज़ अदा कयनि, वरी 3 किताब उते रखियनि। अॻिते सां हिकिड़ो स्टाफ पियो अचे, वरी उते आया, वरी क़ुर पाक उते रखियनि। त मां पाण इल्म जो वॾो आलिम आहे, मूंखे किताबनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। साईं फैज़ दरिया पंहिंजे तालिबनि खे हुकुम कयो, बाबा हिकिड़ो आलिम साईं बादशाह अचेव थो, उनखे केर बि न रोके। साईं जॾहिं उते अली साईं बादशाह जॾहिं साईं फैज़ दरिया जी दरगाह में पहुता, फ़क़ीर पंहिंजी रियाज़त में हुजनि, ख़िदमत में हुजनि। जीअं असां तव्हांखे फरमायोसीं त इंसानियत जी ख़िदमत, वणनि जी बि ख़िदमत हिकिड़ी सूफ़ी जी अज़म में अचे थी पई, त वणनि जी ख़िदमत कयो, ॿुहारी ॾियो, सफ़ाई कयो, इहा बि हिकिड़ी रियाज़त आहे। जीअं लतीफ़ सरकार चयो आहे, निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु, अञा ॿियो फहम जंहिंमें पसी पिरीअ खे।
हे सभु जेको आहे सूफ़ीअ जी अज़म अचनि थियूं पियूं, इंसानियत जी ख़िदमत, कंहिं दरख़्त जी ख़िदमत करणु ऐं ॿुहारी ॾियणु, सफ़ाई करणु, माना सूफ़ी जो इहो अज़म आहे हिकिड़ो, माना हर हिक सां मुहबत करणु, प्यारु करणु, जिते किथे सफ़ाई जो दर्स ॾियणु। मालिक उते पहुता, फ़क़ीर उते हलनि पिया, पंहिंजी रियाज़त कनि पिया। फ़क़ीरनि खे साईं छेरियूं पातियूं पियूं हुजनि, छेरियुनि मां बि उहो आवाज़ु पियो अचे, अलाहू अलाहू तूं ई तूं, तूं ई तूं। अली साईं पातशाह जॾहिं इहो इसरार ॾिठो त मालिकनि पुछा कई त बाबा मालिक किथे आहिनि? पाण फरमाइनि साईं अंदरि आहिनि। साईं छा कयो, छेरियूं मौजूदु पयूं, छेर खणी करे हिकिड़े पेरनि में पाए करे साईं बि झाड़ू ॾियणु लॻा। साईं फैज़ दरिया खे मालिकनि तालिबनि हुकुम कयो अथईं, हिकिड़ो आलम आयो आहे जेको रियाज़त में शुरू आहे, ऐं छेरियूं बि पातियूं अथनि, ॿुहारी बि ॾियणु शुरू कई अथनि। साईं फैज़ दरिया बादशाह पाण फरमाइनि त असां अचूं था पिया ॿाहिरि, साईं सां मिलूं था पिया। पोइ जीअं ॿाहिरि निकिता, पोइ साईं जन साईं खे घुरायो त असां तालिब खे छेर पाराईंदा आहियूं, असां जेको बिना हुकुम सां को छेर न पाईंदो आहे, तव्हां छो छेर पाती ऐं बिना इजाज़त असांजे दर जी रियाज़त छो ॾिनी? अधु सां मां हथ ॿधी करे अर्ज़ु कयनि, सरकार जेको आहे सो असांजी ग़लती आहे। पोइ मालिकनि खे हुकुम थियो त बाबा जेकॾहिं तव्हांजी ग़लती आहे त तव्हांजे ॿाहिरां हिकिड़ो दरख़्त आहे, खबड़ी आहे, उन खां तव्हां चौगर्द ईअं फिरो पिया उते। मालिकनि चयो असांखे क़बूल आहे। माण्हू हैरान थी विया, ऐं आलूम बुज़ुर्ग वली 5 वक़्त इबादत कंदड़ वारो, निमाज़ रोज़ा क़ुर पढ़ंदा वारो, इनखे छा थी वियो आहे जो इबादत ई वई विसरी? पोइ फैज़ दरिया बादशाह राज़ी थिया, साईं जन खे ज़िक्र बि ॾिननि। ज़िक्र ॾियण में अहिड़ी साईं जन अली साईं बादशाह बेहोश थी विया। पोइ जॾहिं होश में आया, पोइ साईं जन ज़िक्र जी वहदनात जेकी पंहिंजी हलायनि, पोइ साईं परेल शाह बादशाह जेको साईं अली साईं जो तालुब थियो, ऐं परेल शाह बादशाह फरमायो बाबा असांखे मुर्शिद उहो दीदार करायो जितां सिज था निकिरनि। उते जो वञी असां पहुतासीं त असांजो सिज जी रोशनीअ ते जेको बि जिस्म हो असांजो सोनो थी वियो। पाण फरमाईंदा त परेल शाह बादशाह फरमाईंदा त हेफ़ आहे उन मुरीद खे जेको मुसीबत मुर्शिद खे यादि कोन थो करे, हेफ़ आहे उन मुर्शिद खे जेको मुरीद जी मुसीबत में कमु नथो अचे, तालिब में कमु नथो अचे। पोइ मालिक सॼी उमिरि इबादत में रहिया। अली साईं बादशाह पोइ सूफ़ी अज़म में आया, पोइ तंहिंखां पोइ फैज़ दरिया बादशाह जी रियाज़त कयनि। पोइ पाण कई बादशाह जा कलाम आहिनि, कई शेर आहिनि, तंहिंमें हिकिड़ो इहो बि आहे त अली मोहम्मद नाम मिलाई मुर्शिद में ॾा फैज़ दरियाई, बेशका बर बकाई कातर उसको कहना रे, सिर सिरियर वाह गुरु कदम न पोइते धरना रे, पेर न पोइते धरना रे। नहीं हाणे उन दरगाह परेल शाह जा तव्हां मतिलबु त हींअर कहिड़ी पीढ़ी में आहियो? साईं असां साईं परेल शाह जी पीढ़ीअ में साईं चौथीं पीढ़ीअ में साईं। अच्छा, हा साईं। तव्हांजो नालो परेल शाह? मुंहिंजो नालो मोहम्मद परेल शाह जिलानी। पोइ असांजे बाबे साईं खे साईं औलाद कान थींदी, न्याणियुनि जी औलाद थींदी। पोइ असांजो बाबो ॿी शादी पियो करे। अमड़ जेकी असांजी हुई साईं परेल शाह बादशाह जी ख़िदमतगार हुई वॾी, ऐं साईं जेका आहे 145 सालनि जी उमिरि में आहे साईं परेल शाह बादशाह। सॼी उमिरि साईं जवन सां खाईंदा, मान जव जो टुकुर वापराईंदा, ऐं पछाड़ी थी वई, हिणाइप थी वई, अखियुनि जो जेको आहे सो नूर बि बीजी। पोइ अमड़ वॾी ख़िदमतगार हुई बादशाह जी। अमड़ जो रोअण जो आवाज़ु ॿुधनि, पाण फरमाइनि त छो था रो? पाण फरमाइनि त साईं असांजो घर वारो ॿी शादी थो करे, इन ॾुख खां रोऊं था पिया। साईं सूबल शाह बादशाह जी साईं सूबल शाह बादशाह चई न बाबा, सूबल शाह त जेको आहे सो मूंखां सवाइ को जेको बि कमु कंदो आहे पुछी कंदो आहे, इहो ग़लति ॻाल्हि हूंदी, तव्हांखे माण्हू विड़ाईंदा हूंदा। चई न बाबा, तव्हांखे इन करे न ॿुधाईंदे त मतां बाबा साईं असांखे झले। पोइ पाण फरमाइनि त 2 मिंट अमड़ ॻाल्हि कंदी आहे असांखे, असां त बादशाह कोन ॾिठोसीं। पाण फरमाइनि त 2 मिंट चुप थी विया, ख़ामोश थी विया, हेठि कंद कनि मथे कंद करे फरमाईंदा मां अलाह कंदो इहा शादी बि न थींदी, ऐं तव्हांखे मुंहिंजे वञण खां तव्हांखे मोह जहिड़ो पुटु ॼमंदो। 7 दफ़ा साईं बाबा साईं निकाह में वेठो, कॾहिं बाबा साईं ठहे त कॾहिं हो न ठहनि, जो हो ठहनि त बाबा साईं न ठहे। हाणे हिकिड़ो अलाह जे वली जो लीको निकिरी वियो साईं, उहा ॻाल्हि न हुई थियणी। पोइ साईं बादशाह हिन जहान मां विया। असांजे ख़ानदान में साईं परेल शाह बादशाह जा ॿिया बि पोटा हुया। साईं जुनाबली शाह हुयो, साईं रोशन अली शाह हुयो, साईं बुढल शाह हुयो, पर उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे बचड़नि खे, उन्हनि जे साईं जन पुटनि खे सदाईं पुटनि जूं औलादूं थींदियूं। ऐं हालांकि सभई जेके बि जीजा हुयूं उन्हनि खे सभिनी खे ऐं जेको आहे सो पेट हुयो, सभिनी खे न्याणियूं ॼायूं। ऐं अमड़ खे पोइ थियो सो पुटु थियो, सो बि ऐलान कंदो आयो साईं परेल शाह बादशाह। जेके ख़ासि फ़क़ीर आहे साईं जा ख़िदमतगार आहे, भलेनो फ़क़ीर बंबरो, मखण फ़क़ीर महरो। पोइ पाण फरमाइनि त भलेनो फ़क़ीर खा पियो लाहे साईं, जीअं राति असां पिया ॼाऊं, जीअं हिन जान में अचूं पिया त ॾिसंदा साईं जन हिकिड़ा भलनि घोड़नि ते अची बीठा आहिनि। पोइ पाण फरमाइनि गंभल शाह साईं परेल शाह ॿई साईं बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि असांजा ॾाढा।
पोइ पाण फरमाईंदासीं तव्हां चाचो भाइटो पाण में ठहियलु कोन हो ऐं हाणे माशाल्लाह तव्हां गॾु हो पाण फरमाईंदा अलाह साईं असांजो फ़ैसिलो कयो आहे सो असांखे जनतू मिलियूं आहिनि कुझु टुकड़ा मुरीदनि खे विराए ॾिना आहिनि कुझु टुकड़ा रखिया पिया आहिनि हाणे भले न फ़क़ीर साईं सूबल झाड़ था हलूं ॿीहर दीदार करणु अचो त साईं सूबल झाड़ अचो भले नो फ़क़ीर छिरकु भरे उथियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं उनजी जेकी घरवारी अमा फतिया नालो हुअसि उहा ख़िदमतगार हुई असांजे दर जी बानी हूंदी पोइ उन खां पुछंदा साईं सूबल छा जे घर में भला औलाद जी फ़क़ीर दुआ कर पाकनि खे उमेदवारी आहे पर दुआ कर फज़न थियनि पोइ साईं फ़क़ीर खे यकीन थी वियो वेसा वारा मुर्शिद ख़्वाब आयो ख़्यालु आयो यकीन थी पियनि अक़ीदो थी पियनि भले नो फ़क़ीर निकिरी पियो पंधु असुर जी निमाज़ जेको आहे अदा अची कनि स्कूल आहे असांजो ॿाहिरां लेसुड़ी जे ॿाहिरां उते अदा कनि वधू फ़क़ीर हूंदो दरवेश हूंदो ऐं असांजी रियाज़त कंदो दर जी मालिकनि खे अची मुबारक ॾिने भले न फ़क़ीर मुबारक ते साईं परियल छा अची वियो आहे पाण फरमाईंदो मूंखे त यकीन थी वियो ख़्वाबु लधो आहे मां दीदार करणु आयो साईंअ जो पर हाणे मां पंहिंजी घरवारी फतिया फ़क़ीराणी खे वठी अचां पोइ उन सां गॾु दीदार थो अची कयां पोइ जॾहिं माई फतिया वटि अची पहुतो हिते साईं 8-9 थी विया इशराक जी निमाज़ पढ़ियनि दग ते 8-9 थी विया पंध जो थोरो मुफ़ासिलो हुयो 2 कलाकनि जो अची फतिया खे चवनि फतिया फ़क़ीराणी वरी अफ़सोस में वेठी त भले ने फ़क़ीर मस्जिद मां छो देरि कई आहे पोइ जीअं आया फ़क़ीर माई खे चवनि अचु त फ़क़ीराणी पंहिंजे घर वारे जी ख़िदमत कई आहे ज़ोर न साईं चई हाणे मुंहिंजो थकु लही वियो आहे हाणे उथ त हलूं साईं परियल छा अची वियो आहे साईं सूबल छा घर मूं हीअं ख़्वाबु लधो पोइ अची जेको आहे दीदार कयनि साईं अच्छा तव्हांजे जनम ते जी साईं जनम ते असांजे हिते अच्छा हाणे तव्हांजी जेका दरगाह आहे तव्हां ॿुधायो त भई हुतां दरिया शाह बादशाह खां पोइ अली साईं खां पोइ परियल शाह त हीअं हिकिड़ो फ़क़ीरी जी जेका लाइन जेका जी जी साईं जी साईं त हाणे तव्हां वटि मौजूदा जेका दरगाह आहे जेका हले पई जी परियल शाह जिलानी जी त उन में हाणे तरीक़ो कहिड़ो आहे उन में फुकराई रंग कहिड़े क़िस्म जो आहे छा आहे कीअं आहे राग रंग थींदो आहे या छा थींदो आहे बिल्कुलु साईं साईं परियल शाह बादशाह जे 12 महीने उर्स ते सूफ़ी अज़म जो असांजो आहे क़ादरी तरीक़ो आहे सूफ़ी क़ादरी तरीक़ो ऐं सूफ़ी क़ादरी तरीक़ो हिन महिल बि असांजे मालिक जे उर्स मुबारक थींदा आहिनि साईं जन जो बादशाह जो राग वैराग थींदो आहे ऐं जेको आहे सो जेको मालिकनि जो ज़िक्र आहे उहो बि जेको आहे सो मुरीद जेके थींदा आहिनि उन्हनि खे बि ज़िक्र मिलंदो आहे ऐं उन फैज़ दरियाफ़त जेको वॾड़नि जो आहे उहो बि असां हलायूं था पिया बिल्कुलु हलायूं था पिया मतिलबु त हाणे तव्हां वटि दरगाह ते जेको रस्मूं जेके थींदियूं आहिनि दरगाह जूं मेले जूं जेके रस्मूं उन रस्मूं कीअं उहे शुरू थींदियूं आहिनि साईं पहिरियां त बादशाह ते जेको आहे सो असांजे मेले में जेको जीअं जेको आहे सो साईं मेहंदीअ जी रस्म थींदी आहे साईं जन जे मथां बादशाह जे रोज़े मुबारक खे धोयो वेंदो आहे साफ़ु कयो वेंदो आहे अतर ऐं अंबरनि सां उन खां पोइ पड़ सेठिया वेंदा आहिनि सिंगारिया वेंदा आहिनि उहे मालिक जे मथां चेंज कया वेंदा आहिनि दिस्तार मुबारक हूंदी आहे उहा चेंज कई वेंदी आहे ऐं मेहंदी मुबारक हूंदी आहे उहा रस्म में बि गॾु हूंदी आहे पोइ जेके असांजा मुरीद तालिब हूंदा आहिनि उहा मेहंदी जेको आहे सो पंहिंजे हथड़नि खे भणंदा आहिनि के यकीन अक़ीदत मदद हूंदा आहिनि जेके पंहिंजे घर हवेली पंहिंजे घर बि खणी वेंदा आहिनि पंहिंजे घरनि में रखंदा आहिनि त बाबा हे मालिकनि जो फैज़ आहे वंड आहे असांजे घरनि में हुजे ऐं असां वटि साईं असुल में जेको आहे सो राग जो जेको आहे सूफ़ी अज़म उहो अञा ताईं हले थो पियो राग जेको आहे इहो पैगाम अला जे वलियुनि जो उहो मुरीदनि ताईं पहुचायूं था पिया राग जो हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो आहे हिकिड़ो जेको पुॼायूं था पिया हूअं त मिसाल जेको आहे सो घणो ई जान आहे पर हिकिड़ो राग जो जेको तरीक़ो आहे सम्झाइण लाइ उहो सवलो तरीक़ो आहे साईं पैगाम हिकिड़ो सूफ़ी अज़म जो पैगाम पहुचाइण हिकिड़ो वॾो सवलो तरीक़ो आहे सरकार अच्छा हाणे मिसाल तौर दरगाहूं जेके असां वटि आहिनि आम तरह त हिकिड़नि दरगाहनि ते मज़हबी इबादतूं थींदियूं आहिनि ॿियनि दरगाहनि ते राग थींदो आहे त तव्हांजो जेको क़ादरी तरीक़ो जेको आहे उन में तव्हां राग खे वधीक तरजीह ॾिनी आहे बिल्कुलु त इन राग सां का तब्दीली तव्हां पंहिंजे मुरीदनि में ॾिसो था साईं बिल्कुलु राग में तब्दीली ॾिसूं पिया असां राग में तब्दीली आहे साईं जेको आहे सो जंहिंखे दिलि सां जेको ॿुधंदो जेको सम्झंदो उहो साईं बिल्कुलु तब्दीली आणे थो पियो जेको अक़ीदो वेसा रखे थो पियो उनमें कहिड़ी तब्दीली थी अचे उन मुरीद में साईं उन में तब्दीली इहा थी अची वञे जो हो जेके बि बुराइण वारा कम आहिनि उहो हो छॾे थो पियो ॾे उनखे पैगाम पुॼी थो वञे मोहबत थो करे हर हिक सां ग़रीबनि सां यतीमनि सां ख़िदमत थो करे फ़क़ीरनि जी ग़रीबनि जी ऐं उन में इहा तब्दीली अची थी वञे थी हो हक़ जी राह ते हली थो पए
सूफ़ियुनि जो इहो ई पैगाम हक़ जी राह ते हले थो पए। तव्हां जेको मुरीदनि में इहा जेका तब्दीली जेका महसूसु करियो था त भई मुंहिंजो जेको मुरीद जेको कल्ह आयो सो चोर हो या ॾुहारी हो, पर हाणे उहो हिते सूफ़ी राग ॿुधी ऐं हाणे उहो फ़क़ीर थी वियो आहे, हाणे उहो कंहिंजी चोरी बि कोन थो करे, इंसान दोस्त आहे, माण्हुनि जी ख़िदमत थो करे, त तव्हां उन में कीअं था महसूसु करियो? तव्हांखे ख़ुशी थी थिए त पंहिंजे नज़रे जी कामयाबी थी आहे? बिल्कुलु साईं, ख़ुशी त थींदी। को इंसान जेको राह ते ईंदो मुर्शिद उन ॻाल्हि ते ख़ुशि त थींदो न साईं। हिकिड़ो भटकियल जेको हुजे, रस्ते तां लही थो वञे, अलाह जे जेको आहे सो रस्ते खां लही थो वञे, ज़ुल्म थो करे माण्हुनि ते, ऐं जॾहिं उहो ज़ुल्म छॾे थो पियो ॾे, हर हिक सां मोहबत थो करे, प्यार थो करे, या इन में असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी आहे साईं। अच्छा, हाणे ॾिसो हिन वक़्तु मिसाल तौरु माण्हुनि में जेके तब्दीलियूं थियूं अचनि या माण्हुनि जी जेका नफ़्सियात आहे, सूफ़ी जो जेको पैगाम आहे, जी साईं, उन सूफ़ी जे पैगाम में उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके उन माण्हू में तब्दीली थियूं आणिनि? साईं, सूफ़ी जो जेको पैगाम आहे उहे उन में इलाही शयूं आहिनि। अफ़ज़ल त जेको आहे सूफ़ी जो जेको ज़िक्र आहे, जेको वहदनियात सां हले थो पियो, जॾहिं उहो वठे थो पियो, उनखे ज़िक्र खे हलाए थो पियो, पोइ साईं इन में कल्ब जेको साईं पाण परियल शाह बादशाह मालिक फरमाईंदा, बाबा दिलो जो दरिया में ऊंधो करे सटियो, उन में पाणी पवंदो। तालिब फरमाईंदा साईं पाणी कीअं पवंदो? जॾहिं दिलो ई ऊंधो हूंदो, चई बाबा हेतिरो दरिया पियो थो हले ऐं उन में पाणी कीअं न पवंदो? पाण मुरीदनि फरमायोसीं जॾहिं दिलो ई ऊंधो हूंदो त दरिया जो पाणी कीअं पवंदो? पाण फरमायो त अहिड़ी तरह अलाह ॾांहुं असांजूं दिलियूं कस में कारे में जेको आहे सो मिटिजी चुकियूं आहिनि, उनखे साफ़ु कयो। पोइ तव्हां साफ़ु हिकिड़ो त ज़िक्र सां करे था सघो, या त कंहिं अलाह वारे दरवेश अला ज़ात ते ॾात न आहे, जेको आयो सो अघी वियो मालिक ॾांहुं, को ज़रूरु को तव्हांजो अलाह जे पाड़े में को बंबरो, को महर, को अहिड़ो को दरवेश, को जेको आहे सो हूंदो अलाह वारो, तव्हां उन सां सोबत रखो, मोहबत रखो, उन जी कचहरी में अचो, पोइ तव्हांखे उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जी तौहीद ॿुधाईंदो, अलाह जे वलियुनि जी कचहरी ॿुधाईंदो, पोइ तव्हांजो कल्ब साफ़ु थींदो। पोइ अहिड़ी तरीक़े सां तव्हांखे जीअं साईं विलाय शाह बादशाह फरमायो आहे, ॻोल्हियो मां जंहिंखे मंदर ऐं मसीतियूं, सुञातमि मां तंहिंखे पंहिंजे पाण अंदरि, सीने में समायल सो दिलदार आहे, लॻी दिलि आहे जंहिंसां सो दिलदार आहे साईं। हाणे सूफ़ी अज़म जो जेको पैगाम आहे उन में मिसाल तौरु माण्हू जेको ॾोह थो करे, माण्हू जेको ॾोह थो करे, उहो ॾोह करे थो ख़्वाहिश जी। बिल्कुलु साईं। त सूफ़ी अज़म में ख़्वाहिश खे तर्क करणु, ख़्वाहिश खे छॾण जो जेको सबक़ु आहे, उन करे तव्हां सम्झो था तब्दीली थी अचे। बिल्कुलु साईं। ख़्वाहिश साईं जेको आहे सो आहे त असुल जेकी ख़्वाहिश जेकी तमन्ना आहे उहो नफ़्स थो पैदा करे साईं। जॾहिं नफ़्स उनजो ताक़तवर थी थो वञे, पोइ सभु जेको आहे सो उनखे उहो नफ़्स थो कराए। पोइ सूफ़ी जेके आहिनि अलाह जा दरवेश वली आहिनि, मालिक आहिनि, पोइ उनखे जॾहिं ज़िक्र ॾींदा आहिनि, पोइ अॻ में फरमाईंदा आहिनि बाबा अॻ में पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो, नफ़्स जे उबतड़ हलो, नफ़्स जे उबतड़ हलो। अगरि तव्हां नफ़्स जेकॾहिं का तमन थो करे त मूंखे गोश्त खारायो, त उनखे दाल खारायो, या दाल त उनखे कुझु बि न खारायो। जॾहिं नफ़्स खे कमज़ोर कंदो त उन नफ़्स जी ख़्वाहिश ख़तमु थी वेंदी। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम साईं सैरो सफ़र जो शौक़ीन हूंदो हो, पंहिंजे जेको आहे सो तबलीग जो बि शौक़ीन हूंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं निकिरी आहे, पोइ हिकिड़ो पहाड़ी इलाइक़ो हुजे, पोइ मालिक हुते तबलीग कंदे कंदे निकिरी आहे, जॾहिं पहाड़ी इलाइक़े में अची आहे त उते पुराणे टाइम में साईं खूह हूंदा, पर कंहिं कंहिं वटि हूंदा, कंहिं बादशाह वटि हूंदा, या कंहिं पीर वटि हूंदा, कंहिं फ़क़ीर वटि हूंदा, न त आम खूह न हूंदा। हाणे माशाअल्लाह दर दर ते वॾियूं करम नवाज़ियूं रब जूं, अलाह जा एहसाननि जो पाणी आहिनि। पोइ जॾहिं उन जो जॾहिं सिलसिलो आयो, उन जो जॾहिं सिलसिलो आयो त साईं जन पाणी तलाश कई, होॾे होॾे भॻा, होॾे भॻा, होॾे भॻा, पाणी कोन मिलियो। हिकिड़ो रेढार पियो साईं रिढूं चाढ़ई, उन ते नज़र पियनि, दिलि में ख़्यालु कयनि त इन वटि पाणी ज़रूरु मौजूदु हूंदो। पाण उते पहुता, रेढार खे चवनि त मूंखे उञ लॻी आहे, मां इब्राहिम आहे, मूंखे पाणी पीआर। चई साईं पाणी त मूं वटि कोन हूंदो, पाणी त मूं वटि मौजूदु कोन हूंदो, बाक़ी रिढुनि जो खीरु आहे, मां चओ त तव्हांखे ॾुई करे पीआरियां। पाण फरमाइनि त मूंखे पाणी जी तलब आहे, रिढुनि जी खीर जी तलब कान्हे की, पाणी जी तलब आहे, रिढुनि जी खीर जी तलब कान्हे की। त रेढार जेको आहे साईं तव्हांखे एतिरी उञ लॻी आहे, चई बिल्कुलु मूंखे उञ लॻी आहे। चई मूंखे पोइ बंदोबस्तु करिणो पवंदो, जो इजाज़त मिले, चई फौरन बंदोबस्तु कर। हाणे साईं रेढार हिकिड़ो उनजे ॾिसंदा हो हिते पाण वटि साईं जेको आहे सो सिंध में के रेढार ईंदा आहिनि, जेके रिढियूं चाढ़ींदा आहिनि, उन में पसीने जी पघर जी ख़ुशबू हूंदी आहे,
ऐं जेको आहे सो अहिड़ा दरवेश हूंदा आहिनि जेको आहे सो उन्हनि जा कपिड़ा उन्हनि जा हाल सॼा मेरा ऐं हीणा हाल हूंदा आहिनि ऐं हुनजे जे रेढार मां इब्राहिम जो जेको आहे सो माना ख़ुशबू बि अचे माना रिढुनि जी पघर जी पाण अहिड़ो कमु कीअं लकुणु हुजे हथ में हिकिड़ो पथर मुबारक हुजे जंहिं ते उहो रेढार सुम्हंदो हो साईं तारीख़ी ॻाल्हि आहे साईं इहो तव्हांखे आलम मौलवी मुतवली परहेज़गार बि तव्हांखे इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा साईं पोइ मालिकनि जेको आहे उन रेढार छा कयो उहो पथर खणी आयो बिस्मिल्लाह रहमान रहीम करे लकुण जो हुनखे चबुक जो हईं त उन में चश्मो पैदा थी वियो साईं पथर मां वटो भरे करे इब्राहिम ॾे खणी आया इब्राहिम पाणी पीतो ऐं उहो मौजूज़ो बि रेढार जो ॾिठो दिलि में ख़्यालु कयईं त रेढार अलाह खे कीअं राज़ी कयो आहे जो पथर खे नदी करे छॾियईं पाणी पी करे जॾहिं करार थियो आहे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पुछा कई आहे ए रेढार तो अलाह खे कीअं राज़ी कयो आहे जो पथर खे बि पाणी करे छॾियईं त रेढार फरमायो हे मुंहिंजा इब्राहिम अलैहिस्सलाम मां ॿी का इबादत कान कई आहे ज़ाहिरी इबादत मूं का बि कान कई आहे बाक़ी मूतू क़िबल अंत मूतू वारी मूं इबादत कई आहे मौत खां अॻु में मरी वञणु मौत खां अॻु में मरी वञणु माना नफ़्स खे मूं मौत खां अॻु में मारे छॾियो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त बेशक इन खां वधीक ॿी का इबादत आहे ई कान सो असांजा बि सूफ़ी बुज़ुर्ग अहिड़ी इबादत जो ॾसु ॾींदा आहिनि जीअं उनजो नफ़्स जी जेकी ख़्वाहिश आहे ख़तमु थी वञे हुनजो मरी वञे हू ख़्वाहिश न रखे जॾहिं उन्हनि जी ख़्वाहिश ख़तमु थी वेंदी आहे तमना ख़तमु थी वेंदी आहे ऑटोमेटिक जेको बि हूंदो चोर हूंदो शराफ़ी हूंदो कहिड़े बि ख़्याल वारो हूंदो उहो सही थी वेंदो पंहिंजे हक़ ते अची वेंदो साईं हाणे असां वटि सिंध जे जेके सिंध में जेके बुज़ुर्ग आहिनि असांजा सूफ़ी बुज़ुर्ग उन्हनि जा के किरदार अहिड़ा तव्हांखे सुझनि जेके हक़ जे वक़्तु जेके हू अची मैदान ते बीठा हुजनि जीअं मिसाल तौरु असां वटि शहीद मखदूम बिलाल आहे सूफ़ी शाइर इन क़िस्म जा ॾिसो न इहे असांजा हिकिड़ा आइडियल आहिनि आइडियल सूफ़ी आहिनि जिन्हनि ते असांखे फ़ख़ुरु बि थिए थो असां सभु जेके तसव्वुफ़ जा पोइलग जेके आहियूं उन्हनि ते माना उन्हनि खे हीअं सां हंडायूं था पंहिंजे बुज़ुर्गनि जे पैगाम खे हंडायूं था त उन्हनि जो जेको हिकिड़ो त हूंदो आहे माण्हू जी ॻाल्हि यानी सूफ़ी फ़क़ीरनि हिकिड़ो त ॾिनो पैगाम बिल्कुलु जेको उन्हनि जी शाइरी में मौजूदु आहे जेको फ़क़ीर ॻाइनि था पर बुनियादी तरह ख़ुदि हुननि जो जेको किरदारु आहे छो त माण्हू जो हिकिड़ी हूंदी आहे ॻाल्हि ॿियो हूंदो आहे अमल बिल्कुलु साईं त असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जो को अहिड़ो अमल तव्हां उनजो को मिसाल ॾेई सघो था जेको हुनजो अमल एॾो दलेराना एॾो बहादुरी वारो एॾो हक़ परस्त हुजे एॾो साबित क़दम बीठो हुजे संस कौल ऐं फ़इल में को फ़र्क़ु न हुजे बिल्कुलु साईं सूफ़ी इनायत शाह इनायत शहीद जेके आहिनि सूफ़ियुनि जा सरताज आहिनि असांजी सिंध में साईं जेके बि अलाह जा वली आहिनि उन्हनि जा बादशाह आहिनि सूफ़ी शाह इनायत शहीद उहो बुज़ुर्ग हस्ती हो जॾहिं पंहिंजे मुर्शिद खां फैज़ पिराए करे जॾहिं सिंध में पहुता पोइ मालिकनि जेको आहे सो नारो हुयो साईं जेको खेड़े सो खाए ग़रीबनि जे हक़ में जेको जो हारियुनि नारियुनि खे हक़ थो मिले उहो मालिक जो नारो लॻल आहे न त सूफ़ी शाह इनायत शहीद जे दौर में साईं जेके ज़मीनदार हूंदा उहे ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा जेके हर हूंदा उहे बि ग़रीबनि ते हूंदा ॿिज बि ग़रीबनि ते हूंदा कलर बि ग़रीबनि ते हूंदा मेड़ाणियूं सॼियूं जेको आहे सो ग़रीबनि ते हूंदियूं अगरि उन टाइम में साईं उहो ग़रीब जेकॾहिं हक़ अदा करे त हुन वटि कुझु बि न बचंदो पोइ इहो सूफ़ी शाह इनायत शहीद हो जिन नारो हुयो जेको खेड़े सो अची खाए पोइ इन जे हिसाब सां सरकार खे शहादत बि नसीब थी शहादत बि ज़बरदस्त नसीब थी साईं इमाम हुसैन खां पोइ नंढी करबला सॾी वेंदी आहे साईं सूफ़ी शाह इनायत शहीद जी पोइ मालिकनि खे जॾहिं शहादत जो फैज़ पियो मिले पोइ कई 7 खूह आहिनि साईं सूफ़ी शाह इनायत शहीद जा 7 खूह आहिनि शहीदनि जा साईं पहिरियां हुते तालिब लड़िया आहिनि साईं हाणे सिंध में मिसाल तौरु असां वटि जेको किरदारु रहियो आहे सूफ़ी जो आम तरह इहो चयो थो वञे त असांजो सूफ़ी जेको आहे सो बसि दरगाहनि ते इहे ऊंधा गोॾा कोड़ियो वेठा आहिनि थिया उते नशा था कनि ऐं कमकार जा कोन्हनि के कमकार खां परे ऐं उते जेको सो वेठा आहिनि थिया इहो आम तरह जेको सो चयो थो वञे त बाबा इहे सूफ़ी माना उहे माण्हू जेके कमकार खां दुनिया जहान खां वञनि हलिया को बि अमली कमु हू न कनि ऐं वञी दरगाहूं वसाए वेही रहनि मुर्शद हुजनि मुरीद हुजनि उते उहे जेके वेठा हुजनि ऐं गोॾा ऊंधा करे वेठा हुजनि ऐं उते उन्हनि खे नंगर पियो मिले नंगर उहो खायो जेको सो वेठा हुजनि माना न उन्हनि खे घरनि जी न घाट जी न ॿारनि जी न क़ौम जी न वतन जी हुननि खे इहा शइ न हुजे इहा माण्हू ॻाल्हि कनि था अॼुकल्ह त बाबा इहे दरगाहनि ते जेको माण्हू वञनि था उते ख़राबु था थियनि बिल्कुलु त तव्हां ॿुधायो त सिंध जे सूफ़ियनि में जेको अमली किरदारु रहियो आहे या दरगाहनि जो जेको किरदारु रहियो आहे उहो इन ॾिस में केतिरो माण्हुनि खे बाअमल बनाए थो साईं ॾिसो न सरकार साईं अॼु बि जेके सूफ़ी हिनमहिल आहिनि उहे बि ग़रीबनि ऐं यतीमनि जे जाखोड़ में आहिनि इहा हुननि जी जेका सो ग़लति ॻाल्हि आहे
ऐं जीअं तव्हां साईं शाह बिलावल ॾिसो पंहिंजे जेको आहे सो पेरनि खां वठी पंहिंजे पाण खे जेको आहे सो पिसायईं, सरमन साईं ॾिसो, सूफ़ी शाहना शही ॾिसो, इहे पंहिंजे बाक़दम बीठा रहिया, पंहिंजी हिमत अफ़ज़ाई सां बीठा रहिया, सिर्फ़ु इन करे पंहिंजे हारनि जे ग़रीबनि जे ज़ुल्मनि जे करे। ऐं अॼु बि उन्हनि जे दिलनि में इहा ई हले थी पई त ग़रीबनि ते ऐं हारनि ते ज़ुल्म न थिए साईं। न मिसाल तो ॾिसो न, असां वटि माण्हू जो अमली किरदारु त असां वटि मिसाल तौरु हिन वक़्तु दरगाहनि ते जेको असां ॾिसूं था त उते ज़ाहिरी तरह कोन्हे को। मिसाल तौरु उन में इहो आहे त छा तव्हांजा मिसाल तौरु तव्हां ते था अचो त तव्हांजा जेके मुरीद आहिनि जी साईं, जेके उते राग ॿुधनि था पोइ वरी वापसि बि घर में वेंदा हूंदा, बिल्कुलु साईं, त उन्हनि जो जेको समाजी किरदारु कहिड़ो आहे उन्हनि माण्हुनि जो, त उहे वाक़ई तारीख़ थी गोड़ा ऊंधा करियो तव्हांजे दर ते वेठा आहिनि, या वरी पंहिंजे घर जी बि ख़बर था वठनि, पाड़े जी बि ख़बर वठनि था, उहे पढ़नि बि था, उहे आलिम बि थियनि था, उहे दुनिया जे कमनि में बि उहे जेके आहिनि, अहिड़ो को तव्हां वटि कीअं सिस्टम? बिल्कुलु सही। जेके असांजा तालिब मुरीद आहिनि असां खां जॾहिं थी वापसि मोटंदा आहिनि, पंहिंजे जेको आहे सो ओड़े पाड़े जो ख़्यालु कंदा आहिनि, पंहिंजे जेको आहे सो जेके ग़रीब आहिनि, जेके यतीम आहिनि, या जेके बीमार आहिनि उन्हनि जी मदद कंदा रहंदा आहिनि, ऐं अॼु बि कंदा रहंदा आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे की ख़िदमत कंदा रहंदा आहिनि, पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखंदा आहिनि, ग़रीबनि जो, यतीमनि जो, जेके बेवारस आहिनि, जेके पंहिंजा बुज़ुर्ग आहिनि, जेके कुराड़ा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत में अॼु बि मशगूल आहिनि साईं, बिल्कुलु आहिनि, छो न आहिनि, बिल्कुलु आहिनि। सूफ़ियनि जो जेको पैगाम आहे उहो सूफ़ियनि जो पैगाम आहे, मिसाल तौरु पहिरीं नफ़ी आहे, मिसाल तौरु तव्हां तर्क करियो हिकिड़ियूं शयूं, जी जी, बुराई खे तर्क करियो ऐं इस्बात माना चङाई खे तव्हां वठो, जी साईं, त हाणे इहे ॿ शयूं जेके रहियूं आहिनि, माना नेकी ऐं बदी, जी साईं, सच ऐं कूड़ जी जेका सा शुनास सूफ़ी फ़िक्र जेको सो ॾिए थो, बिल्कुलु साईं, त उन फ़िक्र जो माण्हुनि ते असरु केतिरो थो थिए? साईं माण्हुनि ते असरु थिए थो पियो, बिल्कुलु थिए थो पियो, जेको आहे सो उहे सच जी राह ते हलनि था पिया, हक़ जी राह ते हलनि था पिया, पोइ जेके आहे सो पंहिंजे ग़रीबनि जी मदद कनि था पिया, पंहिंजे हक़ सच जी राह ते हलनि था पिया साईं। अच्छा, हा, माना अमली तरह उन्हनि जो किरदारु आहे, अमली किरदारु आहे, बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो मिसाल तौरु असां वटि ॾिसो त वक़्त जो जेकॾहिं हिकिड़ो ज़ालिम आहे, उहो ज़ालिम एतिरो सगारो थी थो वञे त जेकॾहिं हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी का मज़लूम ऐं ज़ालिम जी जंग शुरू थी थिए त उन में सिंध जे सूफ़ी जो किरदारु छा रहंदो? साईं सूफ़ी जो किरदार जो जेको आहे सो हाणे ॾिसो मोहम्मद फ़क़ीर जे उर्स मुबारक में पाण वेठा आहियूं, हिन महिल कचहरी करे रखिया आहियूं, इहे अहिड़ा अलाह जा वली थी गुज़रिया आहिनि, सूफ़ी शाह आहे त मोहम्मद फ़क़ीर आहे, दाता फैज़ दरिया बादशाह आहे, अली साईं बादशाह आहे, इहे सभु बुज़ुर्ग जेके बि आहिनि उहे पंहिंजे बाक़दम बीठा आहिनि साईं, अॼु बि बाक़दम उन्हनि जा गादी नशीन आहिनि, ऐं अॻ में बि हुया, ॾींहं क़यामत ताईं हूंदा साईं। ऐं हीउ मोहबत जो हिकिड़ो पैगाम आहे साईं, सभिनी जे लाइ जेको आहे सो जेको माना बुराईअ खे ख़तमु थो कयो वञे। अॼु ॾिसो था पिया केॾो ज़ुल्म थी रहियो आहे पाकिस्तान में या दुनिया जे जेके बि इलाइक़ा आहिनि उते केॾो ज़ुल्म थी रहियो आहे। इन खे अगरि रोकणो आहे त इहे सूफ़ी अज़म जो ई सहारो वठिणो आहे साईं, इन जो ई जेको आहे सो मोहबत प्यारु, उनजो जेको आहे सो इख़लाक़ ऐं उनजो जेको दर्स आहे, उन जे सबक़ खे हलाईंदासीं, इनशा अल्लाह ताला पाण सॼी दुनिया में अमुन क़ाइमु करे था सघूं। मतिलबु तव्हां वटि मिसाल तौरु उर्स थियनि था, दरगाहनि ते बि मेला थियनि था, त उन में तइदाद माण्हुनि जो वधंदड़ आहे या घटिजंदड़ आहे? साईं तइदाद जेको अलाह जे जेको आहे बुज़ुर्गनि वलियुनि जो आहे, इनशा अल्लाह उहो मालिकनि जो वधंदो रहंदो, खुटंदो कॾहिं बि न साईं, वधंदो रहंदो साईं। तव्हां का तब्दीली अहिड़ी ॾिसो था समाज में? बिल्कुलु साईं, तब्दीली समाज में ॾिसूं था पिया, हे ॾिसो था पिया त अॼु मालिकनि जो उर्स मुबारक आहे, केतिरी ख़ल्क आयल आहे साईं। मोहम्मद साईं बादशाह ते, मोहम्मद साईं खटियाण बादशाह ते उर्स मुबारक ॾिसूं था पिया त लखनि जे हिसाब सां माण्हू अचनि था पिया, लखनि जे हिसाब सां अलाह जे वलियुनि जो पैगाम ॿुधनि था पिया। इहा हिकिड़ी तब्दीली आहे, वॾी तब्दीली आहे। साईं सूफ़ी शाह इना शहीद जो उर्स मुबारक ॾिसो साईं, दुनिया जा माण्हू था अचनि, सिंध, पंजाब, बलोचिस्तान, सरहद, इंडिया, फॉरेन मुल्क जेके आहिनि साईं, अंग्रेज़ बि उते मौजूदु आहिनि, उहे ॾिसनि था पिया। ॾिसो वाक़ई सूफ़ी बुज़ुर्गनि जो हिन महिल बि जेको आहे सो मोहबत वारो दर्स, अमन वारो पैगाम जारी आहे, ऐं हो उन में मुतमिन था थी वञनि त बेशक सूफ़ी अज़म जेको आहे सो अञा बि जेको आहे सो आहे, ज़िंदा आहे। मिसाल तौरु हाणे असांजे दरगाहनि में, मिसाल तौरु सिंध में जेके दरगाहूं आहिनि उते सूफ़ी राग थियनि था,
जंहिंजे करे सिंधी मुआशिरे में इहा तब्दीली आहे जो अॼु वक़्त ताईं हिन वक़्त ताईं को बि ख़ुदकश बमबार जेको सो सिंध मां पैदा कोन थियो आहे। बिल्कुलु सही। इहा असां जेका हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे साईं, वॾी ॻाल्हि आहे इहो हिकिड़ो सबूत आहे साईं दुनिया जे लाइ। सिंध हिकिड़ो अमन जो शहर आहे, सिंध हिकिड़ी महिमान नवाज़ी आहे, सिंध दुनिया में मशहूरु आहे महिमान नवाज़ीअ सां बि, सूफ़ी बुज़ुर्गनि वलियुनि सां बि। ऐं असां इहो वॾे में वॾो हिकिड़ो सबूत आहे जेको आहे सो सूफ़ी सिंध में जेको आहे सो पंहिंजे सूफ़ी जेके दर्स ॾिनो आहे, सबक़ु ॾिनो आहे। तव्हां जेका इहा ॻाल्हि दुरुस्त फरमाई त को बि अहिड़ो को जेको आहे ग़लति कमु जेको आहे सिंधीअ जे हथनि मां न थींदो। सिंधीअ जे ग़लति कमु थियणो ई न आहे। उहो ॾींदो त मोहबत जो पैगाम ॾींदो, महिमान नवाज़ी जो पैगाम ॾींदो, प्यार जो जेको आहे सो पैगाम ॾींदो। साईं कई फ़ॉरेन माण्हू या मुल्कनि जा माण्हू अचनि था पिया हिते असांजी सिंध में, ऐं असां उन्हनि जी महिमान नवाज़ी दिलि सां था कयूं, इख़लाक़नि तौरु कयूं था पिया, ख़िदमत महिमान नवाज़ी सां त सिंध असांजो अफ़ज़ल आहे ऐं रहंदो जीअं क़यामत ताईं। सिंध असांजी अहिड़ी शइ आहे साईं। भला जेकॾहिं हीउ सूफ़ी पैगाम जेको आहे सूफ़ियनि जो जेको हिते सिंध में इहा तब्दीली आहे जो माण्हू में मोहबत बि आहे, अख़लाक़ बि आहे ऐं माण्हू ख़िदमत जे जज़्बे खां वधीक सोचीनि था, पाण बुखिया रही ॿिए खे खाराइनि था। मिसाल तौरु इहो सिंध में जेका हिकिड़ी तब्दीली आहे या ख़ुदकश बमबार जेको सिंध में पैदा नथो थिए, छा इन पैगाम खे जेकॾहिं असीं दुनिया में आम करियूं, दुनिया में सभिनी माण्हुनि खे जेकॾहिं इहो असां पैगाम पहुचायूं त उनजी इहो नतीजो असांखे मिली सघे थो? बिल्कुलु साईं, बिल्कुलु नतीजो मिली थो सघे। असां त सिंध में न पर सॼी दुनिया में इहो ई असांजो पैगाम आहे त मोहबत कयो, प्यारु कयो, भाईचारो कयो। इन सां सॼी दुनिया जेको आहे सो जॾहिं सिंध जे सूफ़ियुनि जी शाइरीअ खे या सूफ़ियुनि जे तहज़ीब खे या तहज़ीब खे या सूफ़ी जी जेको आहे सो हमदर्दी जे प्यार खे जेको आहे सो ॾिसंदी त इनशा अल्लाह असांखे यकीन आहे, असां यकीनदार रखूं त सॼी दुनिया में मोहबत जो पैगाम आम थी ईंदो। ऐं जेके इहे हलनि था पिया जेको आहे सो सिलसिला जेको आहे सो उनखे बदकारीअ खे, किननि कमनि खे इनशा अल्लाह जेको आहे सो बंदि करे छॾींदी सूफ़ीज़म। मतिलबु त सूफ़ी पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु साईं, ज़रूरत आहे हिन खे आम कयूं। असांजा जेके बुज़ुर्ग वली आहिनि हिन जे पैगाम खे असांखे घुरिजे। असां त हिकिड़ा सूफ़ी बुज़ुर्ग दरवेशनि जा गादी नशीन आहियूं ऐं असांजे सिंध जे जेके नुमाइंदा आहिनि, जेके सिंध जा जेके जेको आहे सो चङ न्यूज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो असांजी मदद करणु घुरिजे। उहे अचनि, जीअं तव्हां आया हो, असांजी मथां जा लख एहसान आहिनि जो असां सां तव्हां कचहरी कई। इहो असांजो पैगाम सॼी दुनिया ॿुधंदी। जॾहिं इहो असांजी दुनिया सॼो पैगाम ॿुधंदी त बिल्कुलु इन पैगाम ते उहा मुतफ़िक़ थींदी ऐं उन्हनि खे बि दिलि में इहो ई दर्स ईंदो त सूफ़ी साईं ॾिसो न, सिर्फ़ु सूफ़ी जेको आहे सॼी दुनिया जे लाइ साईं सूफ़ी उहो अज़म आहे। सभु जेको मालिक जेकी बि काइनात पैदा कई आहे, जेके बि उन में इंसान रहंदा उन्हनि सभिनी खे दर्स मोहबत जो पैगाम थी ॾिए साईं। न हाणे इन में मिसाल तौरु इहो बि आहे त मोहम्मद फ़कीर खटियाण जेको हो, जी साईं, उहो उन्हनि सूफ़ियुनि मां शामिलु हो जेको ख़ानकाह वसाए कोन वेठो, पर हू सॼी सिंध में यकतारो चपड़ी खणी निकितो, महदी शाह निकितो, बिल्कुलु साईं, क़िस्म जा जानण चंद निकितो। मुख़्तलिफ़ फ़क़ीर हुआ जेके पंहिंजे दौर में जेके से मैदाननि में निकिता, ॻोठनि में निकिता, उन्हनि तसवुफ़ पखेड़ियो। हिन वक़्तु हिकिड़ा सूफ़ी उहे आहिनि जेके सुंग वठी हलनि था, बिल्कुलु हिकिड़ा उहे सूफ़ी आहिनि, दरगाहूं आहिनि जिते उहे पंहिंजूं ख़ानकाहूं ठाहे वेठा आहिनि, जिते उन्हनि जा तालिब अचनि था, सूफ़ी राग थिए थो ऐं वरी उहे मेला ख़तमु था थी वञनि त वरी उहो सिलसिलो उते ख़तमु थी थो वञे। त छा इहो मुमकिन न आहे त सिंध जा जेके बाशऊर जेके सूफ़ी आहिनि, जेके ज़रूरत था महसूसु कनि, त असां हिन पैगाम खे आम करियूं? जी छो त जेकॾहिं असां हिन खे सिर्फ़ु सफ़र जे महीने ते या मेलनि ताईं महदूद रखंदासीं त माण्हू साल में जेको सो 3 ॾींहं अची हिकिड़ी शइ ॿुधी वरी वञी पंहिंजी दुनियादारी में लॻंदा त ज़ाहिर आहे उहा शइ ख़तमु थी वेंदी आहे। बिल्कुलु त इन शइ खे आम करण में दरगाहनि जो जेको हिकिड़ो वॾो अहम किरदारु आहे। तव्हां उन ज़रूरत खे एज़ ए सिजाद नशीन, पंहिंजी दरगाह जे सिजाद नशीन जे, त तव्हां इन शइ खे आम करण में दिलचस्पी रखो था? बिल्कुलु साईं, असां दिलचस्पी रखूं था पिया। असां अॼु बि जेको आहे सो हिन महिल बि हिन दौर में बि असां हर हिकु दर ते जेको आहे जीअं तव्हां फरमायो साईं चानण चन्न, साईं मोहम्मद फ़कीर खटियाण, साईं जिन जा बि तव्हां अलाह जे वलियुनि जा नाला खयां, अॼु बि साईं जेको आहे जेके आहियूं असां दर दर वञी करे यकतारे चपड़ीअ सां साज़नि सां वञी इहो पैगाम दर दर पुॼायूं था पिया। साईं दाता फैज़रा बादशाह जा गादी नशीन साईं जान मोहम्मद साईं बादशाह,
साईं जन हिन महिल बि साईं मोहम्मद फ़क़ीर खटियाण में ॾिसो साईं सखर में रखियल आहिनि, पर हिन महिल बि अॼु बि साईं जन जे उर्स मुबारक में हिते मौजूदु आहिनि, उनजी फुकरा मौजूदु आहे, साईं मौजूदु आहे। इहो सिलसिलो हले थो पियो, अञा ताईं हले थो पियो ऐं इंशाअल्लाह हलंदो रहंदो, ॾींहं क़यामत ताईं जीअं मां तव्हांखे फरमायुमि त इहो हलंदो रहंदो। मतिलबु त तव्हां इन ज़रूरत खे महसूसु करियो था त सिंध जा जेके सिजादा नशीन जेके आहिनि, दरगाहनि जा जेके फ़क़ीर आहिनि, उहे इन सूफ़ी पैगाम खे आम कनि ऐं सॼी दुनिया ते पखेड़ीनि ऐं उन जे लाइ हू ख़ानकाऊं छॾे ऐं मैदान अमल में अचनि, इन ज़रूरत खे तव्हां महसूसु करियो था? बिल्कुलु सही महसूसु करियो था पिया, बिल्कुलु। ऐं जेका सो हिन महिल बि सूफ़ी बुज़ुर्ग वली जेके आहिनि उहे दर दर वञनि था पिया, दुनिया में आम था कनि, अलाह जे वलियुनि जो पैगाम जेको आहे सूफ़ी दर्स ॾियनि था पिया, अॼु बि ॾियनि था पिया साईं। अच्छा, तव्हां उते पंहिंजी दरगाह में हिकिड़ो त तव्हांजे मेले में उहे जेको थींदा आहिनि ॾियारा तव्हांजा, उन्हनि ते उते तव्हांजा मुरीद या फ़ुकरा अचे थी, या तव्हां मुख़्तलिफ़ मेलनि में जेको सो वञो था, पंहिंजा फ़ुकरा वठी वञो था, उते हिकिड़ो एकता जो इज़हार था करियो सूफ़ी मेलनि ते। जी साईं। इन खां सवाइ तव्हां एज़ ए सिजादा नशीन जे मिसाल तो दरगाह खां सवाइ जी साईं ईअं सुंग वठी फ़क़ीर खणी ईअं ॻोठनि में निकिता हुजो, 10 साल में 5 ॻोठनि में निकिता हुजो, जेके माना दरगाहूं जिते न हुजनि उते ईअं तव्हां निकिता हुजो, इहो को तव्हां अहिड़ो कमु कयो आहे? बिल्कुलु साईं। अॼु बि जेको आहे सो असां जेको आहे सो माना तव्हां ॾिसो त साईं असांजो जेको दरगाह जा जेके असां आहियूं गादी नशीन, सिर्फ़ु हर वक़्तु साईं हर रोज़ु जेको आहे सो असां जेको इन साज़ इन में आवाज़ में गुम हो, अलाह जे वलियुनि जे पैगाम में गुम हो, दर दर पुॼायूं था पिया। सिर्फ़ु सिंध में न पर पंजाब जे इलाइक़े में बि वञी पुॼायूं था पिया साईं, सरहद जे इलाइक़े में पुॼायूं था पिया, बलोचिस्तान जे इलाइक़े में पुॼायूं था पिया। तव्हां ख़ुदि वञो था? ख़ुदि साईं। जेको आहे सो असां मुर्शिदनि मालिकनि सां गॾु हूंदा आहियूं साईं, ऐं असां जेको आहे सो ख़ुदि मालिकनि सां गॾु हूंदा आहियूं, ऐं असांजो मुर्शिद मालिक बि गॾु हूंदा आहिनि, उहे बि जेको आहे सो दर दर जेको आहे सो घर घर जेको आहे सो अलाह जे वलियुनि जो पैगाम आम था कनि पिया साईं, सिर्फ़ु इन जे लाइ त जीअं मोहबत ऐं प्यार ऐं यकजहती पैदा थिए साईं। मिसाल तौरु जेकॾहिं हिन वक़्तु जेका घड़ी सरमद ते आई हुई, मंसूर ते आई हुई, या सूफ़ी शाहिना ते आई हुई, एज़ ए सिजादा नशीन सूफ़ी दरगाह जे सिजादा नशीन जे जेकॾहिं तव्हां ते अहिड़ी का घड़ी अची वञे साईं, ॾिसो न अॼु बि जेको आहे सो अलक़ाइदा जा असांजे सूफ़ियुनि जे बुज़ुर्गनि ते पैगाम पुॼी वञनि था, असांजा टारगेट तव्हां हो, असांजा टारगेट तव्हां हो, पर असांजे बुज़ुर्गनि वलियुनि जेको आहे सो फरमायो, जीअं असांजा वॾा आबा ॾाॾा जेको आहे सो बाक़दम बीठा रहिया आहिनि, असां बि अॼु बाक़दम अॻ में असां हूंदासीं, असां अॻ में सुर ॾियण लाइ तयारु हुयूं। तव्हां न्यूज़ में तव्हां ॿुधंदा हूंदो जीअं, ऐं हुननि जेको आहे सो वाज़े फरमायो, जीअं असां मंसूर खे मंसूर फ़क़ीर अनल हक़ जो इक़रार कयो, उनखे जीअं अज़ियतूं तकलीफ़ूं ॾिनियूं, उन्हनि जे हथनि जा हथ कपियासीं, न कपियासीं, ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे बि अज़ियतूं तकलीफ़ूं ॾींदासीं। असां हक़ ते बीठा आहियूं, ऐं हक़ वारो कॾहिं जेको आहे सो काॾे न वेंदो, उहो हक़ ते ई रहंदो, ऐं लबेक करे असां पंहिंजा सिर जेको आहे सो नज़राने में ॾींदासीं, ऐं इन करे ॾींदासीं जीअं असांजो मोहबत ऐं अमन ऐं असांजो प्यारु जेको आहे उहो वधंदो रहे, खुटंदो न रहे। महिरबानी साईं, तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी, ऐं शाल इहो जेको सूफ़ियुनि जे मोहबत जो जेको पैगाम आहे उन खे आम करण जो जी सोच, जीअं असांजे दरगाह परिल शाह जीलानी जे मौजूदा सिजादा नशीन नौजवान, जंहिं ते उन ई बुज़ुर्ग जे नाले जे निस्बत सां परिल शाह नालो रखियो वियो आहे, उन बुज़ुर्ग जा उन नौजवान जा तव्हां ख़्यालु ॿुधा त उहो पंहिंजे ई वॾनि जे जेको सो उसूलनि ते बीठल आहे, ऐं उहो सूफ़ीअज़म खे पखेड़नि में दिलचस्पी रखे थो, ऐं एतिरे क़दुरु जो हू चए थो त दरगाहनि ते जेका ख़ुदकुश हमला थियनि था या ॿियूं शयूं थियनि थियूं या असांखे धमकियूं मिलनि थियूं, त असां उनजी परवाह कोन था करियूं, छो त असांजे वॾनि बि मोहबत जो पैगाम ॾिनो ऐं असां हिन पैगाम खे आम कंदासीं। ऐं हिन इहो बि ॿुधायो त आउं उहो ख़ानकाई सूफ़ी कोन आहियां जेको पंहिंजे सिर्फ़ु दरगाह ते वेठो हुजां, पर आउं ॻोठनि में बि निकिरां थो, पंहिंजा सुंग वठी निकिरां थो, माण्हुनि में शऊर पखेड़ियां थो, त शाल सिंध जे सिजादा नशीननि में इहो शऊर अचे जो हू निकिरनि ऐं हिन सूफ़ी अज़म जे पैगाम खे आम कनि, त जीअं बदी जेका आहे या इंतिहा पसंदी जेका आहे उहा इंसान दुश्मनी आहे, उहा ख़तमु थिए ऐं मोहबत जो पैगाम आम थिए। इन ई ख़्वाहिश सां पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु, यार ज़िंदा सोबत बाक़ी।
छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।